हैदर, बाबा ऐं अम्मा जा ॾुख हाणे मां नथी ॾिसी सघां। ॾींहं जो त हू बुख ते गुज़ारिन था, पर राति जो बि उन्हनि खे वग़ैरह खाइण जे लाइ कोन था मिलनि। पारस, मां तो उन्हनि जी मदद करणु चाहियां थो, पर हू मूंखां 1 रुपयो वठण जे लाइ बि तयारु न आहे। अम्मा ऐं बाबा मरंदा मरी वेंदा, पर अदा जे कातिल जो गिरोह कॾहिं बि कोन खाईंदा। हाणे ही कर पारस, जेकॾहिं मूं तोखे शादी में सोन वठी ॾिनो, उहो विकिणे पीउ माउ जी मदद कर। मां उन्हनि जी मदद कयां, समूरो सोन खपाए उन जी तिरी ते रखां, पर हू मूंखां 1 रुपयो बि कोन था वठनि ऐं चवनि था त ही तुंहिंजी कमाई न, तुंहिंजे मुड़ुस जी कमाई आहे। मूंखां ग़लती थी वई आहे पारस, ऐं मां पंहिंजी ग़लती जो कुफारो अदा करणु चाहियां थो। हाणे तूं ई ॿुधाए त हुननि जी कीअं मदद कई। रब सां ई उन्हनि जी मदद कंदो, बाक़ी तूं ऐं मां उन्हनि जे लाइ कुझु बि कोन था करे सघूं। छा हू मूंखे कॾहिं बि माफ़ न कंदा? न हैदर न, तूं उन्हनि जे जवान पुट जो कातिल आहीं। बाबा वारा मरंदा मरी वेंदा, पर तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदा। अकबर खान खां असांखे ख़ाशी रक़म मिली वेंदी ऐं हू असांजी हर तरह जी मदद कंदो। बहितर न आहे त रावल खान खे पूरो करे हितां निकिरी हलूं। वॾा वॾा, मां बि इहो ई थो चाहियां त इन्हीअ खां पहिरियां जो इहो रावल सोणीअ सां निकाह करे असांखे रावल जे मथां हमिलो करे उन खे पूरो करणो ई पवंदो। अदा मसलो रावल खान खे पूरो करण जो न आहे, पर हितां निकिरी हलण जो आहे। जॾहिं असां रावल खे पूरो कयो न, त दिलावर जा माण्हू असांखे चइनी तरफ़नि खां विकोड़े वेंदा। पोइ इन्हनि जे विच मां निकिरणु नामुमकिन आहे। अदा असां हमिलो रावल खान जे घर जे ॿाहिरों कंदासीं। जीअं हू पंहिंजे घरों निकिरी ओताक जे तरफ़ वेंदो न, त पोइ उते ई पूरो कंदासूं। जेसीं ताईं हिन दिलावर खान जे माण्हुनि खे ख़बर पवंदी न, तेसीं ताईं असां हुन जे ॻोठ खां ॿाहिरि निकिरी हलिया हलंदासीं। अकबर खान जे ॻोठ पहुची वियासीं न, त पोइ ही असांजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। सोचण सां कुझु कोन थींदी अदा। इन रावल खान जो बंदोबस्तु करणो ई पवंदो। मसलो रुगो हितां निकिरण जो आहे, पोइ असांजी मदद अकबर खान पूरी पूरी कंदो। अॼु शाम अली रावल खान जे घर जो पासो था वठूं। जेकॾहिं वारो मिली वियो न, त ॾींदासींसि खमिड़ी। दिलावर खान निकाह खां पहिरियां असांजा कुझु शर्त आहिनि जेके अव्हांखे लिखी ॾियणा पवंदा। शर्त? हा दिलावर खान, कुझु शर्त अहिड़ा आहिनि जिन में मुंहिंजो को मुफ़ाद न आहे, पर मुंहिंजी भेण जी ज़िंदगी जो सुवालु आहे। उन जे लाइ इहे सभु शर्त लाज़िम आहिनि। हाणे जेकर इहे सभु तव्हांखे क़बूल आहिनि त पोइ असांखे बि कोई इतराज़ न। ठीकु आहे सावल खान, तव्हां पंहिंजे शर्त ॿुधायो। रावल खान में सभु कुझु हिकु दस्तावेज़ ते लिखाए छॾियो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो त मां उहो दस्तावेज़ तव्हांजे हवाले कयां। जेकॾहिं तव्हां सभु मुतफ़िक़ थियो था त पोइ अव्हां सभिनी खे उन कागज़ ते सहियूं करणी पवंदी ऐं उन खां पोइ तव्हां निकाह जी तारीख़ रखी सघो। ठीकु आहे सावल खान, तव्हां इहो दस्तावेज़ वारो कागज़ असांजे हवाले कयो। असांखे उमेदु आहे त हिन में के बि एॾा ॾुखिया शर्त न हूंदा जंहिंखे मञण में असांखे हबक थिए। दिलावर अॼु शाम ताईं दस्तावेज़ मां तव्हां ॾे मोकिले छॾींदुसि। तव्हां सभु पूरो एतमाद थी हुनखे पढ़िजो ऐं हिक ॿिए सां सलाह सवाब करे जेकॾहिं मुतफ़िक़ थियो त पोइ मूंखे आगाह कजो। मूंखे हाणे इजाज़त। सोट हिन खे असां मथां कहिड़ो शक थियो आहे जो दस्तावेज़नि ते सही पियो वठे? सोट ज़ाहिर ॻाल्हि आहे, पहिरियां हुन मिल्कियत जे हिसे जी घुर कई, तव्हां इनकार कयो। उन खां पोइ ही पंहिंजो कमु पको करणु चाहेसि। जी सुभाणे का बि उणी थिए, सोरठ लाइ को मसइलो न पैदा थिए, उनजो हिसो हुनखे मिली वञे। ठीकु आहे, पोइ अचनि दस्तावेज़, उनखे असां पढ़ूं था, पोइ ख़बर पवंदी त उन में कहिड़ा शर्त लिखियल आहिनि। सौरभ, मां ई कमदार शहर था वञूं। उतां हिकु दोस्त जी दावत आहे। वापसि ईंदे ईंदे शाम थी वेंदी, इन करे तूं हितां जो ख़्यालु रखजांइ। जी बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र थी वञो। कमदार हलूं? दावत आहे, हलो बाबा हलो। बाबा दावत कंहिंजी आहे? कच्चे तरफ़ दोस्त जी दावत आहे, उते हलंदे न पाणे ख़बर पइजी वेंदी। अच मूंसां।
कच्ची तरफ़ कंहिं वटि वेंदा हुआ? कहिड़ो दोस्त अथनि? हेलो केरु आया बाबा साईं? सोराब जी फ़ोन हुई तो अकबर ख़ान ऐं कमदार शहर तरफ़ निकिरी चुका आहिनि। पोइ छा ख़्यालु आहे बाबा साईं? वठूं हली अॻु? फ़िलहाल थधो थी इन ॻाल्हि खे बाद में मुंहुं ॾियूं था। तव्हां भली मूंखे माफ़ु न कयो, पर मां जेका तव्हांजी थोरी कई मदद कयां उन खां त इनकार। कहिड़ी मदद? जॾहिं बि मां तोखे ॾिसंदो आहे न, मुंहिंजूं अखियूं रत छॾींदियूं आहिनि, रत। जेकर तव्हां मूंखे माफ़ु नथा करे सघो त तव्हां सज़ा ॾियो मूंखे। तव्हां जेका बि सज़ा ॾींदो उहा मूंखे क़बूल हूंदी। तोखे त कुदरत वारो सज़ा ॾींदो, कुदरत वारो। असां तोखे छा सज़ा ॾींदासीं? चाचा, मां पंहिंजे गुनाह जो कफ़ारो अदा कयां थो, छा तव्हां मूंखे माफ़ु न कयो? असां त तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदासीं। जेकॾहिं कुदरत वारो तोखे माफ़ु करे थो त भली करे छॾे। जेसीं ताईं तव्हां ॿई मूंखे माफ़ु न कंदो, तेसि ताईं कुदरत वारो बि मूंखे माफ़ु न कंदो। असांखे पंहिंजे हाल ते छॾे ॾे, ॿीहर हिन दर ते न अचिजांइ। असांखे त तुंहिंजी शिकिल बि नथी वणे। हीअ असांजे पुट जो कातिल आहे, मां कॾहिं बि हिनखे माफ़ु नथी करे सघां। तव्हां सभई सॼी ज़िंदगी मूंखे निंदींदा रहिया हो। करूंदा हरू पंहिंजा फ़ैसिला असांजे मथां थपींदुसि। मूं हथ पटिया, पर हाणे जेको अॼोको फ़ैसिलो आहे उहो तव्हांजे मथां थो रखां। एतिरो शरीफ़ कॾहिं खां थी वियो आहीं? तारा गोल तारा, भले मां केॾी बि शराफ़त ॾेखारिया तॾहिं बि बदमाश पे थो सॾिजां। तोखे ख़बर आहे त छोकिरी ते शादी करण लाइ राज़ी आहे, मुड़ंदी कान, तॾहिं उहो शराफ़त जो ढोंग ॾसी। जे कर तॾहिं बि निड़ीअ ते हथ, न कर तॾहिं बि निड़ी ते हथ। हाणे ॿुधायो त रूडो वञे त वञे काॾे? हाणे रूंडो मथे वञे, वक़्तु पूरो थियो अथसि। पंहिंजी ज़बान खे बंदि कर त मां छोकिरीअ खां रायो पुछां। मां उते राज़ी आहियां बाबा। वरी बि सोच सुणी, तूं उते वञी हवेली में हुकुम हलाइण जो थी सोची, पर रावल खे तुंहिंजे पीउ वारनि मारण जी कोशिश कई हुई। अम्मा, मूंखे इहा ख़बर आहे त रावल इहो बदिलो मूंखां कोन वठंदो। बस फ़ैसिलो छोरीअ पाण ई फाइनल करे छॾियो। हाणे दुखी थिए या सुखी थिए, रूमते जे मथां रूबरू मया रखां। एतिरी ख़बर पइजी चुकी आहे त अकबर ख़ान कचे तरफ़ निकिरी चुको आहे। बाक़ी इहा ख़बर न आहे त कहिड़े दोस्त वटि हुनजी दावत आहे। कच्चे में कंहिंजी दावत ते पियो वञे? सोट इहा मूंखे ख़बर आहे, कच्चे में हू कंहिंजी दावत ते थो वञे। सोट जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त पोइ तव्हां देरि न कयो, हमरा गॾु कयो ऐं गाॾी कढो। अॼु असां खां अकबर ख़ान ज़िंदा बची न निकिरे। रावल ख़ान, पोइ मूंखे इजाज़त? न मंसूर ख़ान, न, तव्हां हिते ई वेहो। अॼु राति अकबर ख़ान जी मौत जो असां जशन मल्हाईंदासीं। जेकॾहिं इहा ख़बर पकी आहे त पोइ अकबर ख़ान असां खां ज़िंदा बची कोन निकिरंदो। अचो सोट, तूं हले वेठो हुजे। पर हेॾे मुराद कुदरती ॾमर मां घणनि ॾींहंनि खां पियो थो ॾिसां त तूं ई तुआरो हे ॾेढ फुटो भाउ रावल ख़ान जे बंगले वारी घेतीअ में वतो था ॿ टे चक्कर ढूमा हणंदा। पुछी सघांव थो
कहिड़े मक़सद लाइ हिते फिरंदा था वतो? हा, सवाल मक़सद को बि कोन्हे, वांदा आहियूं, रुलंदा अथव तूं, केॾी महिल हेॾे त केॾी महिल होॾे, हिन में कहिड़ो ॾियो? पर तव्हां ॿई बार बार रावल खान जे बंगले वारी घिटी सां पिया था वतो घुमंदा ऐं हेॾे होॾे वतो था ॾिसंदा। शक त पैदा थींदो न। सवाल जेकॾहिं उन घिटी सां का पाबंदी लॻियल आहे त पोइ असां उन घिटी सां कोन घुमंदासीं बाबा। इहो ई त पुछांव थो त बार बार तव्हां साॻी घिटीअ में वतंदव लामारा ॾींदा त ज़ाहिर आहे इंसान जी नियत में शक त पैदा थींदो त आख़िर तव्हां कहिड़े मक़सद सां हिते आयल हो। अड़े ॿई ॼणा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। जेकॾहिं तव्हां का नियत में खोट खणी हिते पहुता हो त पंहिंजी नियत साफ़ करे छॾियो, छो त तव्हां चङी रीति ॼाणो था त सावल खान खे मुनाफ़िक माण्हूअ खां सख़्त नफ़रत आहे, छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िकनि जा रूह कॾहिं बि बेठा न आहिनि थींदा। अदा मुराद, मूं तोखे पहिरियां ई चयो हो त कंहिं न कंहिं जो शक ज़रूर थींदो। पारस, तूं पंहिंजे माउ पीउ जे घर वञी थी, असां तोखे नथा रोकियूं, पर सॼो सॼो ॾींहुं उते वेहण इहा ॻाल्हि सुठी कान्हे का। जॾहिं मूंखे मुंहिंजे मुड़ुस मोकल ॾेई छॾी आहे त पोइ तूं केरु थींदी आहे मूंखे रोकण वारी? मां तोखे रोकियां नथी, पर तूं जेको सॼो सॼो ॾींहुं उते वेठी हूंदी न त माण्हू इन ॻाल्हि खे सुठो कोन सम्झंदा। हिन वक़्तु अम्मा ऐं बाबा खे मुंहिंजी ज़रूरत आहे। माण्हू मुंहिंजे बारे में छा था सोचनि, छा था चवनि, मूंखे हुनजी काई परवाह न आहे। चाची, तोखे त ख़बर आहे न त पारस अॻे ई घर कान थी करे, ऐं मथां वरी अधे हैदर हिन खे एॾी मोकल ॾेई छॾी आहे जो सॼो सॼो ॾींहुं उते वेठी आहे। हिननि सां ज़ुल्म बि त हैदर ई कयो आहे न। हैदर हाणे पछताए थो, तॾहिं इजाज़त ॾिनी अथई त वञी पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कर, जेके पोड़ा सॼो ॾींहुं वीचारा वेठा था रोअनि। चाची, छा इन करण सां आधे हैदर जा गुनाह माफ़ थी वेंदा? इन खे छूट ॾियण सां आधे हैदर जो पंहिंजो घर ख़राब थींदो। असांजी भले ॻाल्हि न ॿुधो तव्हां। मुंहिंजी हूं ॿुठे के मां करे बि छा थी सघां? सो कंहिंजी पंहिंजी देंबे वारी वाटे हिकु थो हले। मता मां मता हिननि दुश्मन खे मानी ॾिनी अथई। होश न वञा पुट, तूं घणा ई टुकर हिन जे घरां खाई आहीं। जेकॾहिं हिननि हिते ॿ टे गिरा खाधा त को ॾोह न आहे। इहा मानी कुतनि खे खाराईंदासूं, पंहिंजनि निमक हरामनि खे कोन खाराईंदासूं। उथ दा उथ, इहे जाई पिया भौंक कंदा, पोइ विढ़िया पिया हूंदासीं। अड़े हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मूंखे हितां ॿधी खणी विया हो ऐं मूंखे उते कुटियो हुअ, हाणे हिते मानी था खाओ? हा पुफी, असां वञूं था, ॿीहर हिन दर ते कोन ईंदासीं। रूडा कन खोले ॿुधी छॾ, जे ॿिनि टिनि ॾींहंनि अंदरि पैसा न ॾिनई न त तुंहिंजे हिन बिले खे ॿीहर ॿधी खणी ईंदासीं, पोइ वापसी जी उमेद न हूंदी। हलो हाणे हलो, वॾा आहियो मूंखे हितां ॿधी खणण वारा। अड़े नथो चवाए त यार बाबा हिननि खे सम्झा त मारे न विझान। हलंदा बरादर। तारा गोल तारा असांजे घर में असांखे वेठा था अखियूं निखारनि। तव्हां ॿिन्ही जे लाइ त रूटे जो रहड़ो ई काफ़ी आहे। जेसी ताणी परावा 5 लाख रुपया न ॾींदो न, इहा फशरी ईअं ई पई हलंदी। हाणे छा थो चई कमदार? असां में कहिड़ा गदार? बाबा साईं, गदार इहो सोराब आहे, सोराब। सोराब खे ॿधी अती को कर, तूं पंहिंजे तरफ़ां हुन खां पुछा कर, बाक़ी मां हुन खां राति पुछा कंदुसि। बाबर साईं, तव्हां पाण खे तकलीफ़ छो था ॾियो? मां आहियां तव्हांजो कमदार अंब, अहिड़ा ॾींदोसां त ॾंभ जो खंभ खंभ थी वेंदो, सभु सचूं कंदो, सभु। टके जी बि, हिकु टके जी बि न सोराब सां रिआयत न करणु घुरिजे। चंद ॾोकड़नि जे एवज़ हू अकबर खान खे थो माराए, नमक हराम कंहिं चाहे चो।
खाए हितां जो ऐं हिन मां करामी असां सां थो करे। कमदार वञ हिनखे हाथी को कर ऐं जांच कर हिन पंहिंजो ज़मीर केतिरनि पैसनि में विकिरो कयो आहे। ओ तार मां डंडा आणी पुछंदोमांसि छो त मां या कमदार अंब अहिड़ा ॾींदोसांसि डंब जो सफ़ा खम खम करे छॾींदोसांसि। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, अकबर ख़ान जो मुखबिर मथां शक थी पियो आहे, तॾहिं उहो पाण कोन वियो ऐं कमदार खे मोकिले छॾी। जेकॾहिं ईअं आहे न मंसूर खान, त पोइ हिन वक़्तु तव्हां मुख़बर उबतो टंगियल हूंदो। रावल खान, मुखबर जेकॾहिं ज़ाहिर थी पियो न त उहो मार कोन पचाए सघंदो। थी सघे त मथां मुंहिंजो नालो खणे, पोइ असांजा इख़्तिलाफ़ अकबर खान सां पैदा थी पवंदा। जेसीं ताईं तव्हांखे पक नथी थिए त मुखबर ज़ाहिर थियो आहे या न, तेसीं ताईं तव्हां अकबर खान जी तरफ़ रुख न कजो, न त तव्हांखे बि पूरो करे छॾींदो। हा रावल खान, जेकॾहिं मुखबिर ज़ाहिर थी पियो न त पक सम्झिजो मां बि ज़ाहिर थी पवंदुसि। पोइ अकबर खान जी सिधी दुश्मनी मूंसां थी सघे थी। मंसूर खान, जेकॾहिं अकबर खान तव्हां ॾे रुख करे थो न, त पोइ तोखे असीं अकेलो कोन छॾींदासीं। इन ॻाल्हि जो ख़ौफ़ तूं दिलि मां कढी छॾ। दिलार खान ख़ौफ़ दुश्मनी जो न आहे, मयार मारे थी। अकबर खान छा सम्झंदो त मूं हुन सां खाई पी ऐं गद्दारी कई? अकबर खान कहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे, उन त मुंहिंजे भाउ खे गद्दारी सां मारियो न, त गद्दार सां त गद्दारी थींदी न। तुंहिंजे वाह शर्तुनि वारो कागर दिलावर खान ॾे मोकिले छॾियो आहे। जेकॾहिं उन ते हू सही करे थो न त तुंहिंजो निकाह दिलावर खान सां करायो वेंदो। भाॼई, उन जे आॾो कहिड़ा शर्त रखिया अथसि? जेके बि शर्त रखिया अथई न सभु तुंहिंजी भलाई में हूंदा। भाॼई, एॾा सख़्त शर्त त न आहिनि न जंहिंखे दिलावर क़बूल ई न करे सघे। दिलावर खान तोसां ज़िंदगी गुज़ारणु चाहे थो न त हू शर्तनि खे कोन ॾिसंदो ऐं उन्हनि खे क़बूल करे तोसां निकाह कंदो। भाॼई, शर्त पढ़ण खां पोइ दिलावर मूं ॾे ज़रूरु ईंदो। जेकॾहिं मूंखे शर्तनि जी ख़बर हुजे त मां हुन सां ॻाल्हि कयां हा। तूं दिलावर सां इहा ई ॻाल्हि कजां त सावल तुंहिंजो वॾो आहे, हू जेको बि फ़ैसिलो कंदो तुंहिंजी भलाई में हूंदो। हा भाॼई, ज़ाहिर आहे अदा वॾो आहे, उहो मुंहिंजी भलाई सोचींदो। त पोइ सोरठ तूं परेशान न थी, अलाह भलाई कंदो। भाॼई, अदा खे चइजां त मूंसां मिली वञे, तुंहिंजो भाउ तोसां मिलणु ज़रूरु ईंदो। मां हाणे हलां थी। तव्हां मूंखे दिलि सां इजाज़त ॾिनी आहे, वरी बि तव्हांखे मां मोकिलियो थो ॾियां त सोचे सम्झे वरी बि मूंखे आगाह कयो त जीअं मां रावल खान कई चवां त बाबा तूं शादीअ जी तारीख़ मुक़ररु कर। जॾहिं छोकिरी राज़ी आहे पोइ मां केरु थींदी आहे इनकार करण वारी? ओ मां अधी बंगले में राज कंदी राज। खुदा करे तीअं खे, बाक़ी बंगले में जेका तुंहिंजी फुफी करे वई आहे न, मूंखे नथो लॻे त सुणीअ खे एतिरी आज़ादी मिलंदी। अम्मा मां फुफी वांगुरु न आहियां। अच्छा, माना छोरीअ जो मतिलबु आहे त शादीअ खां पोइ असांखे लेखींदी कान। पापा, पहिरियां वञी रावल खान सां मिल, जेकॾहिं हू राज़ी थिए थो त मां शादी कयां, पोइ वरी उते अची तूं मिलजां त कहिड़ा हुन जा हुकम मञणा ऐं कहिड़ा तुंहिंजा। छड़ा छोरी त सुल सभा कुमे तो घोड़े ते चढ़ी वेठो आहे पियो। यार बाबा, अधी त बंगलनि जा खाब पती ॾिसे, हिन खे ॾिसण ॾे, अलाह कंदो त इहे खाब हिन जा पूरा थींदा। हल बाबा हल, मोर कोटी त खणो। हा हा, माशा माशा। अम्मा, जेकॾहिं न बंगले जी मां मालकियाणी थी वियसि त इहे नौकरियाणियूं मुंहिंजे हेठियां कमु कंदियूं। उन नौकरियाणियुनि जी सार संभाल लहण लाइ मां तोखे ॿिहारींदसि, बाक़ी मां सॼो ॾींहुं वेही हिंदोरे में लुॾंदसि। खुदा करे तुंहिंजा सभु ख़्वाब पूरा थियनि, पर मूंखे अलाए छो खुटको थो खाए। अम्मा, अजाया तूं वहम न कर। कमदार, माफ़ कर, माफ़ कर। एसि ताईं तोखे माफ़ी न मिलंदी जेसि ताईं तूं इहो न ॿुधाईंदे त तो पंहिंजे ज़मीर जो सौदो घणे में कयो आहे। छो त तोखे ख़बर आहे मां या कमदार अंब अहिड़ा ॾींदो आहे, अंब जो दुश्मन खंभ खंभ थी वेंदा आहिनि। कमदार,
तुंहिंजो शक मुंहिंजे मथां अजायो आहे। जॾहिं मां ऐं रेस दावत ते पिया वञूं इनजी त ख़बर तोखे ई मूंखे ई न, पोइ हुते दिलावर वारा कीअं अची पुगा? कमदार इहो इत्तेफ़ाक थी सघे थो। अरे इहो इत्तेफ़ाक न आहे, गदारिया। जेकॾहिं जान प्यारी अथई न सच बच ॿुधा, या रेस आयो न पुट उहो देरि कोन कंदो, गोली हणण में देरि कोन कंदई। जॾहिं मां बेकसूर आहियां त इहो इल्ज़ाम मां पंहिंजे मथां छो हणां? पोइ त पुट तूं मरंदे सोराब, मां बि तोखे कोन थो बचाए सघां। जेकॾहिं मौत लिखियल आहे न, मौत ई सही, बाक़ी मूं गदारी नाहे कई। इहो फ़ैसिलो त राति रेस जी कंदो, तोखे मारे थो या बख़्श थो करे। बाबा साईं अर्ज़ी हुआ त असां सोची सम्झी फ़ैसिलो करे आया आहियूं। जेॾी महिल बि तव्हांजी दिलि चवे, जेॾी महिल बि तव्हां हुकुम कयो, शादीअ जी तारीख़ ॿधी छॾियो बाबा साईं। जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त अॼु राति मां निकाह करे पंहिंजी कुंवार वठी थो वञा। छा बाबा साईं, अॼु राति निकाह थींदो? बाबा साईं असां त सोचियोसीं त शादी वॾी धूमधाम सां थींदी। मुंहिंजे भाउ जो ताज़ो ताज़ो खून थियो आहे ऐं हुनजो रतु मुंहिंजी अखियुनि में तरे पियो, ऐं मां हिन हालत में ख़ुशियूं मल्हाईंदुसि। बाबा साईं मुंहिंजे चवण जो इहो मक़सदु इहो न आहे। मुंहिंजो मक़सदु आहे त तव्हां भले शादी धूमधाम सां न कयो, पर घटि में घटि तव्हां निकाह में 2-4 बिरादर जा माण्हू बि वठी ईंदो, 4-5 देगियूं बि भत जूं लहंदियूं, या बसि इहे सखिड़ो निकाह करे वठी कुंवार खे हलियाईंदो। ज़ाहिर आहे कुंवार 2-3 ॾींहं वनवाह में बि विहंदी न बाबा साईं। न रूंडा, मां कुंवार जो वॻो मोकिलियां थो। अॼु राति हुनखे उहो वॻो पाराए तयारु कयो, 3 शायदनि सां गॾु अची मौलवी खे वठी ईंदुसि ऐं मां निकाह करे कुंवार वठी ईंदुसि। जेकॾहिं तुंहिंजी छोकिरी निकाह लाइ राज़ी आहे त मूंखे ॿुधाए, इतराज़ न हुजणु घुरिजे। बाबा ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी असां त रेडी वेठा आहियूं न बाबा। पोइ वञी शादी जी तयारी कयो। मां अॼु राति कुंवार जो वॻो ऐं मेकअप तव्हां मोकिलियां थो, पोइ निकाह करे कुंवार वठी ईंदुसि। हुकुम। हेदर मूंखे का ख़बर कान थी पए हिमल ताईं तो सांवल खे मारे न सघियो। सांवल खां टिनी थो जा वरी तूं गद्दारी करे जाबर खे मारींदे? जाबर अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। मुंहिंजे कुलनि जे मथां सिकू जे खून जो एतिरो त बार वधी वियो आहे जो मां ॿियो खून नथो करे सघां। जाबर हाणे हीउ जेको हैदर आहे न, नेक बणजण जी कोशिशि पियो करे। हैदर जेकॾहिं 1 खून करी या 100 खून करी, 20 ते उअं ई दोज़ख में। ॻाल्हि दोज़ख या जन्नत जी न आहे, पर मुंहिंजो ज़मीर मुतमिन नथो थिए त मां सोट सां गद्दारी कयां। इन मां साफ़ ज़ाहिर आहे तूं असां सां गद्दारी कंदे। मां कंहिंसां बि गद्दारी करणु नथो चाहियां जाबिर। मां पंहिंजे हिसाब सां जीअं पियो ऐं मूंखे जीअण जो। तूं पंहिंजी ज़िंदगी सुकून सां तॾहिं गुज़ारींदे जॾहिं तूं पंहिंजे सोट सांवल खे मारींदे। जेसे ताईं सांवल ज़िंदा आहे न तूं सुकून सां रही सघंदे न वरी असां। मूंखे त तुंहिंजी नियत ते शक आहे, किथे तूं गद्दारी न करी असां सां। जॾहिं गप में घिड़ियो त फुणगनि खां छो थो ॾिनी, सिकूअ खे बि मारी न त बाक़ी सांवल मारण में तोखे कहिड़ी दिक़त थींदी? हाणे वरी तूं 5 वक़्त जो निमाज़ी थी वियो। जेसे ताईं तूं पंहिंजे सौट सांवल खे न मारींदे न तेसे ताईं मां तोखे कोन छॾींदुसि। तोखे हाणे जीअण जो ॿीहर मौक़ो मां कोन ॾींदुसि। किथे बि मूंखे मिले दुफ़ करे छॾींदुसि ऐं मता सम्झी त हर तोखे मां बख़्शींदुसि।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।